अमरीकी वफ़द सिंध जे दौरे दौरान हैदराबाद में जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो सां मुलाक़ात कई। कासनाबाद में क़ाइम संदसि रिहाइशगाह ते आयल अमरीकी वफ़द जी मांझी फ़कीर जे सूफ़ी राग सां आजियां कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिबि अमरीका जी रियासत टेक्सास में अवाम जी ख़िदमत लाइ बहितर क़ानून साज़ी कंदड़ अमरीकी वफ़द जेसी जेटान ऐं संदसि घरवारी मिसिस फेनी महमूद डाहिरी जी दावत ते सिंध जो दौरो कयो ऐं हैदराबाद में जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी रिहाइशगाह ते रियाज़ चांडियो, वाइस चेयरमैन नवाज़ खान बाडाही ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई, जिते सूफ़ी रागी मांझी फ़कीर साथियुनि समेत सूफ़ी कलाम ॻाए संदन आजियां कई। आजियाणी तक़रीब में जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िताब कंदे चयो त जेसी जेटान ऐं मिसिस फेनी हिकु अहिड़ी सरज़मीन ते क़दम रखिया आहिनि जंहिंखे दुनिया में सिंधु सभ्यता तौरु सुञातो वञे थो ऐं हिकु मुनफ़रिद तारीख़ रखंदड़ सिंध ऐं उन जा रहाकू कॾहिं बि पंहिंजी सरहदुनि खां ॿाहिरि निकिरी कंहिं मुल्क ऐं क़ौम ते हमले आवर न रहिया आहिनि। हिन खेनि आगाह कयो त सिंधी क़ौम हिकु अहिड़ी क़ौम आहे जेका रंग, नस्ल ऐं मज़हब जे नाले ते कंहिं सां नफ़रत नाहे कंदी। हिन चयो त असां तव्हां मां उमेद रखूं था त सिंध लाइ सोचींदा त जीअं सिंधी क़ौम दुनिया जे ॻोल्हे ते इल्मु, फ़न, आर्ट ऐं इंसानी हयात लाइ दुनिया जे अमन, इतिहाद ऐं तरक़ीअ लाइ पंहिंजो तामीरी किरदारु अदा करे सघे। उन मौक़े ते जेसी जेटान ख़िताब कंदे चयो त असां अमरीकी रियासत टेक्सास में अवाम जी ख़िदमत, तालीम ऐं मुहाणनि लाइ क़ानून साज़ी करे रहिया आहियूं। हिन मुल्क जे हुक्मराननि खे बि पंहिंजे अवाम लाइ बहितर क़ानून साज़ीअ ते अमल कंदे खेनि इंसानी हक़ ॾियणु घुरिजनि। उन मौक़े ते ज़ुल्फ़कार हालेपोटो, महमूद डाहिरी, ज़ुल्फ़कार कादरी, मांझी फ़कीर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। And to get to know the Sindhi community, but also especially here in Hyderabad, to understand the challenges, to understand and the Pakistani community as a whole. There are many from in my district back in Texas that are from this area, and to understand where they come from, to understand the community that they grew up in is truly an honor, and will help me to represent them better back in Texas, but also look forward to working with the community here to make things better as well. Welcome to Jama, Mr. Jesse Jetan and energy Mrs. K, Sain Diary Saab K, and उनजी सॼी टीम खे उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि उहे आया ऐं असां सिंध जो सॼो सियासी हाल अहिवाल ऐं उनजी समाजी जेका पोज़ीशन आहे ऐं उहा मूं आॾो रखी आहे त अमेरिका दुनिया जो तमामु वॾी जमहूरियत ऐं इंसाफ़ ऐं क़ानून रखंदड़ मुल्क आहे, उहो सिंध तरफ़ तवजो ॾे। असां हिन सूरत हाल में जंहिंमें क्लाइमेट चेंज जे हवाले सां सिंध जो क्लाइमेट चेंज में 0% असांजी इन्वॉल्वमेंट आहे, पर असां 100% भोॻियूं था त उन क्लाइमेट चेंज में सिंध बर्बाद पई थिए ऐं तंहिंजे करे असां उहा सूरत हाल रखी आहे। सिंध जे शागिर्दनि खे स्पेशली स्टूडेंट ऑफ सिंध त उन्हनि खे ख़ुसूसी तौर ते स्कॉलर अमेरिका स्पेशली टेक्सास स्टेट उहा असां तरफ़ तवजो ॾे, अमेरिका जा माण्हू तवजो ॾियनि। सिंध जा माण्हू सेक्युलर आहिनि, पुरअमन आहिनि, इंसानियत सां प्यारु कंदड़ आहिनि ऐं सिंध जंहिं सूरत हाल में इंसानी आज़ादियूं सिंध खां खसियूं थियूं वञनि, हिते इंसानी हक़नि जी भनकड़ी, जबरी गुमशुदगियूं, जबरी मज़हब जी जेका तब्दीली आहे, सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करणु आहे, उनखे पंहिंजे हक़े हाकमियत लाइ संगीन ख़तरा आहिनि ऐं हिन वक़्तु बि सिंध जा माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि था ज़िंदगी गुज़ारनि। पाकिस्तान में असांजा एनर्जी रिसोर्सिस असांजा 79% एनर्जी रिसोर्सिस जा सिंध जा माण्हू मालिक आहिनि। सिंध जा माण्हू बुख मरनि था, बदहाली आहे, हर तरफ़ लाक़ानूनियत, आमरियत आहे। उहा सूरत हाल मूं जेसी साहिब जा आॾो रखी आहे